नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरी खां ख़बर ॾींदा हलूं त सेंटर ऑफ एइक्ससीलेंस इन आर्ट एंड डिज़ाइन मेहरान यूनिवर्सिटी डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर भाई खान शर जारी कयल पधरे में जणायो है त इदारे पारां 6 जून 2020 खां ऑनलाइन क्लास हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। पधराई में जणायो वियो त कोरोना वायरस सबबि पैदा थियल सूरत हाल में क्लासनि जो शेड्यूल तरतीब ॾिनो वियो आहे। इदारे जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबे जे सरबराह डॉक्टर आदिल अबड़ो ऐं अरशद कुरैशी जी सहकार सां ऑनलाइन सॉफ्टवेयर तैयार कयो वियो, जंहिं जी मदद सां शागिर्द ऐं शागिर्दाणियूं घर वेठे तइलीम ॾिनी वेंदी। डायरेक्टर जो चवणु आहे त समूरा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं लाॻापियल शोबे जे सरबराहनि सां राब्तो कनि, जेके खेनि क्लास जे वक़्तु शेड्यूल सॉफ्टवेयर ऐं तरीक़ेकार बाबति आगाही ॾींदा। इन सिलसिले में इदारे पारां शागिर्दनि खे मोबाइल फ़ोन ज़रिए ॼाण ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।